चङो थियो झुंड मां निकिरी आयासीं न त इहे जानवर असांखे मारे छॾींदा। हा बाबा सच थो चए असांखे बचण जी उमेद ई कान्हे। बस लॻे थो त तव्हां जा जेके टुकर आहिनि उहे अखा में आहिनि बाबा। बस लख एहसान रब जा जंहिं असांखे सलामत रखियो आहे अॻिते बि उन खे पारंदा। बाबा हाणे हल त हलो। हा बाबा हाणे अचो 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 अचो। अॼुकल्ह किथे था रहो नज़र ई कोन था अचो बाछो। हा ता कनेरा तोखे त ख़बर आहे असांखे भाउ घरां कढे छॾियो। हा चाचा इहा त सही ॻाल्हि आहे। पर असां बि मुड़ण वारा न आहियूं। गुलाम मुंहिंजे पुट जी मंग आहे उन खां ज़रूरु वठंदासीं। अॼु वञूं था उतां। कानेरा जेकॾहिं न अहमद खान जवाबु ॾिनो न पोइ संग विड़ी बि वठंदासीं। अलाह भली कंदो। चङो अदा कानेरा असां हलूं पिया। माशाअल्लाह। माया वहीद जान अज जी ताज़ा तरीन बुलेटिन खबर। नाज़रीन एक दर्दनाक वाक़ियो तव्हां सां शेयर कंदा हलूं पिया। इंग्लैंड खां पाकिस्तान ईंदड़ जहाज़ खे बाहि लॻण सबबि केतिरनि मुसाफ़िरनि जी जान खसे वरिती। तफ़सील लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे कुर्बान बलोच। अचो त ॾिसूं छा तफ़सील आहिनि उन जा। जीअं त असांखे ख़बर पई जहाज़ जो धमाको थियो आहे असां उन तरफ़ वञी रहिया हुआसीं त असांजे साम्हूं एक्सीडेंट थियो जंहिंमें ॿुधायो वञे थो त रईस अहमद खान जो नौकर हिन हादसे जो शिकार थी वियो आहे। ऐं होॾां बि इहे ई तफ़सील मिलिया आहिनि त रईस अहमद खान जी तालीम मुकमल करे वापसि अची रही हुई त हीउ धमाको पेश आयो आहे। बस रयासी अधूरा अधूरा अहमद खान ही बंगला ही दुनिया कहिड़े कम जी तूं न आहे कहिड़े कम जी। बस